कराची में एजुकेशन वर्क्स ऐं तालीम खाते जे कामरनि जी लापरवाही सबबि कराची जे सनअती ज़ोन वारे इलाइक़े लांढी कोरंगी जो हाजी ताज मोहम्मद कबूल प्राइमरी स्कूल ज़बून हालत जो शिकार थी वञण सबबि मासूम शागिर्द पट ते वण हेठां वेही तालीम पिराइण ते मजबूर। एजुकेशन वर्क्स खाते जी नाअहली करप्शन सबबि नाक़स मटीरियल जे इस्तेमाल सबबि नए स्कूल जी बिल्डिंग कुछ महीना अॻु पयल लाॻीते बरसात दौरान पट पइजी वई। पुराणे स्कूल जी बिल्डिंग ख़तरनाक करार स्कूल इंतज़ामिया तरफ़ां तालीम खाते जे लाॻापियल आफ़ीसरनि खे आगाही ॾियण बावजूदि तदारुक न थियो। उन सिलसिले में गॾु कयल ॼाण मूजिबि गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल ताज मोहम्मद कबूल बाग कोरंगी वारे इलाइक़े में क़ाइमु थियल आहे, जंहिंमें लॻभॻि 400 शागिर्दनि जी दाख़िला आहे, पर हिन वक़्ति स्कूल ज़बून हालत थी वञण करे शागिर्दनि जो तइदाद बि महदूद थी वियो आहे। जॾहिं त अमले में हिकु हेड मास्टर, 3 उस्ताद पचवालो शामिल आहिनि। ॼाणायल स्कूल जी पुराणी बिल्डिंग बि हिन वक़्ति ख़स्ता हाली जो शिकार बणियल आहे, जेका इंतिहाई ख़तरनाक करार हुअण सबबि अक्सर वालिदेन पंहिंजे ॿारनि खे प्राइवेट स्कूलनि में दाख़िल कराए छॾियो आहे। जॾहिं त ग़रीब माण्हुनि जा ॿार हिन स्कूल में तालीम हासिल कनि पिया, पर उहे बि हिन वक़्ति सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾींदे वण जी छांव में खुलियल आसमान हेठि वेही तालीम हासिल करण ते मजबूर आहिनि।